केर वेंदो कुर्सी ते प्रोग्राम में सभिनी खे भलीकार ऐं हैदर कादरी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। उम्मीद कयां थो तव्हां बिल्कुलु बि ठीकु हूंदो। हर रोज़ वांगुरु अॼु बि असां वटि उहे ई 3 कुर्सियूं लॻल आहिनि ऐं उन्हनि कुर्सियुनि ते अॼु हिकु अहिड़ी सेलिब्रिटी, हिकु अहिड़ो महिमान जेको कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे, बल्कि के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन जे लाइ तारीफ़ न हूंदी आहे, सिर्फ़ु उन्हनि जो नालो ई काफ़ी हूंदो आहे। सो सभ खां पहिरियां तव्हां अॼु बि हीअ कुर्सियूं ॾिसो ऐं 2 कुर्सियूं मां चाहींदुसि असां शो कंदासीं ताकी जेका 3 कुर्सी आहे उहा उन्हनि जे नाले सां आहे, उन्हनि जो नालो अनाउंस थींदो ऐं पोइ उहा कुर्सी डिस्क्लोज़ थींदी। वज़ीर आज़म ऐं औरत, वज़ीर आज़म जी कुर्सी ते असां वेहारींदासीं पंहिंजे महिमान खे, उनखां पोइ औरत जी कुर्सी ते। वधीक टाइम नथा वठूं, तव्हां सभिनी जो ॼातल सुञातल, कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न, अलीगुल मलाह। अस्सलाम वालेकुम। सलामत जो ख़ुशी अलीगुल कीअं आहियो? ठीकु आहे? करम मौला साईं, तव्हां ख़ुशि आहियो? भारी फर्स्ट क्लास। पंहिंजे प्रोग्राम में ज़बरदस्त लॻो था, ॾाढो ज़बरदस्त टाए सां ख़ूबसूरत ख़ुशि जो सलामत हुजो। पर बाबा मुंहिंजी टाए खां जेका तव्हां अजर कई टाए हई आहे न, हीअ ज़ोर आहे साईं। हीअ बहितरीनु माशाल्लाह। हीअ असांजो आहे नूर हालाई साहिबु, नूर मेमण हालाई, जेको असांखे ॾींदो रहंदो आहे। हीअ आहे मुफ़रल टाइप, पर मां टाए करे ॾियां हुआ। अलीगुल 3 कुर्सियूं आहिनि अॼु, वज़ीर आज़म जी कुर्सी, औरत जी कुर्सी ऐं अलीगुल मलाह जी कुर्सी। वाह। त असांजे प्रोग्राम जो फॉर्मेट हूंदो आहे, असां सभ खां पहिरियां वज़ीर आज़म जी कुर्सी ते ई विहारींदा आहियूं। तव्हां जेकॾहिं ॿी बि का कुर्सी चूज़ कंदो त बि असां तव्हांखे वज़ीर आज़म जी कुर्सी ते ई पहिरियों विहारींदासीं। पर वरी बि दिलि कहिड़ी कुर्सी ते थी चए पहिरियां वेहण ते? मां त चवां हिन ते ई वेहूं भला, इहो मज़ो बि वठिजे। इहो मज़ो ॾिसंदा आहियूं वज़ीर आज़म खे। तमामु ज़बरदस्त। अलीगुल मलाह प्लीज़ तव्हां अचो। थैंक यू। इहो तव्हां करे या प्लीज़ करे ॻाल्हायां त बुरो त नथो लॻे न? सही, तमामु ॾुख थींदो आहे असांखे, तमीज़ सां ॻाल्हाईंदो आहे न, वॾो ॾुख थींदो आहे। सभ खां पहिरियां अलीगुल आम हिकिड़ो हिन कुर्सी जी बनिस्बत हिकिड़ो आम माण्हू आहे ऐं वरी फ़नकार जे हिसाब सां ॾिसिजे त तमामु वॾो माण्हू आहे ऐं कॉमेडियन जे हवाले सां अचिजे त अलीगुल हिकु सिंध जी सुञाणप आहे। अलीगुल जहिड़ो शायदि ई कोई थी सघे अहिड़ो कॉमेडियन, ऐं माण्हू बि अलीगुल ॾाढो भलो आहे। बहितरु। इहे सभु शयूं जॾहिं मैच थींदियूं आहिनि तॾहिं हिकिड़ी परफेक्शन ठहंदी आहे। त अहिड़े परफेक्ट माण्हू खे वज़ीर आज़म जी कुर्सी ते वेहंदे कीअं थो महसूसु थिए? तमामु ॾुखी कुर्सी आहे, वॾो वज़न अची वियो आहे मुंहिंजे मथां, पूरे मुल्क जो वज़न आहे। हिन में सोचे सम्झी ॻाल्हाइणो आहे। सीट अहिड़ी आहे कुर्सी, सोचे सम्झी ॻाल्हाइणो आहे, सीट ई अहिड़ी आहे ऐं तमामु मतिलबु हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि नाज़रीन, अलीगुल वेहण सां पंहिंजी ज़िमेदारी उहा चहिरे ते आंदी त ज़िमेदार माण्हू ईअं ई सोचींदो आहे त हाणे अहिड़ी ज़िमेदारी आहे त मां इहा कीअं पूरी कयां। ऐं घणा माण्हू वरी उन उहिदे जो मज़ो वठंदा आहिनि, यानी की तव्हां मज़ो वठण वारा माना तव्हां ज़िमेदार माण्हुनि मां। वॾो टेंशन अची वियो आहे, वॾो टेंशन आहे बाक़ाइदे। खोड़ सातरा हर हुकूमत पंहिंजा कम करे वेंदी आहे पंहिंजे दौर में, पोइ मुख़ालिफ़ ज़रूरु उन्हनि ते तनक़ीदूं कंदी रहंदियूं आहिनि ऐं उन्हनि जी पार्टी जेका वज़ीर आज़म जी हूंदी आहे उहे पंहिंजा कम ॻणाईंदा रहंदा आहिनि। हिन वक़्तु ताईं अहिड़ो कहिड़ो कमु आहे जेको कंहिं बि पार्टीअ न कयो आहे ऐं अलीगुल सम्झे थो त जेकॾहिं अलीगुल वज़ीर आज़म हुजे हा त मुल्क में उहो कमु सभ खां ज़रूरी कराए हा? असांजे मुल्क में कानून जी बालादस्ती न आहे। मां ॿाहिरि मुल्क में जॾहिं घुमूं था असां, तव्हां पाण बि ॿाहिरि विया आहियो त उते वीडियो ठाहिया आहिनि तव्हां, सभ खां पहिरियां त इहो कंदो त कानून जी जेको एतिराम जेको कंदो कानून जो, या पंहिंजी जेकी ज़िमेदारी आहे इंसान जी, उहा कोन्हे। सभ खां पहिरियों मां इहो अमल करायां त कानून जो एतिराम कयो ताकी तव्हां रूल खे जेको फॉलो कंदा आहिनि माण्हू, रूल खे फॉलो कयो ताकी तव्हां हिकु सुठा हिकिड़े मुल्क वासी थी सघो, हिकु सुठा शहरी थी सघो, सुठा हिकिड़े इंसानु सुठी क़ौम थी सघो। त मां कानून खे फॉलो करायां। जेके माण्हू कानून जी इज़त न कंदा आहिनि या कानून पाण बि भटकियल आहे, उहो कानून हर उन में अची थो वञे, फोर्सिस हुजे या कुझु बि, पर ताक़त वारा कानून खे टोड़े थो वञे ऐं जेको कमज़ोर आहे उहो फासी थो वञे। जॾहिं त असां ॿाहिरि मुल्क में ॾिठो आहे त लाइन जेकी लॻल आहे उन में भले अरबपति माण्हू बीठो आहे, हिकिड़ो मज़दूर बि बीठो आहे, ॿाहिरि मुल्कनि में ईअं डिसिप्लिन आहे। इहो हिते कोन्हे। इन जे करे ई सभ खां पहिरियां मां इहो कयां त कानून जी बालादस्ती हुजे ताकी माण्हू खे ख़बर हुजे त मुंहिंजी ज़िमेदारी आहे। हिते उहो कोन्हे। हिते जीअं तव्हां मतिलबु उते रोड क्रॉस बि ज़ेबरा क्रॉसिंग ते कंदा आहिनि, मतिलबु गाॾियूं तव्हांजी बीह। ऐं ॿियो इहो तव्हां उते ॾिठो हूंदो त एतिराम केॾो आहे उते त अगरि को आम पंधु माण्हू घुमे थो त गाॾी वारो बीहंदो। असां वटि अॻियो केरु अची वेंदो, असां पाण ई बुझा खाधा केतिरा गाॾी वारो छो अंधो आहे ॾिसे नथो गाॾी थी अचे। त इहो कानून जी बालादस्ती। तव्हां मतिलबु अलीगुल मलाह जेकॾहिं वज़ीर आज़म हुजे हा त ॾाढो सुठो पहिरें सवाल जो जवाबु ॾिनो आहे त हू कानून खे सख़्तु ऐं मज़बूत करे हा।
मतिलबु कानून मज़बूत थींदो त मुल्क में अफ़रा तफ़री न थींदी ऐं मुल्क में माण्हू ख़ुशहाल थींदा। बिल्कुलु सही। नंबर ॿियो सुवाल, बजट्स जो यूज़ ऑफ थींदो आहे। हर माण्हू, हर वज़ीर आज़म पंहिंजे पंहिंजे हिसाब सां बजट खे इस्तेमालु कंदो आहे ऐं हर माण्हू जो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू हूंदो आहे त हीउ कमु तमामु मुंहिंजे लाइ ज़रूरी आहे, मुंहिंजे मुल्क में हुजणु घुरिजे। पर अली गुल मल्लाह जेकॾहिं वज़ीर आज़म हुजे हा ऐं उहो बजट जो जेको हिसो, घणो हिसो कहिड़े कम में लॻाए हा त हिन कम में बजट लॻाए वञे तमामु ज़रूरी आहे। सभ खां वधीक घणो हिसो जेको आहे उहो तालीम ते इस्तेमालु कयां हा। छाजे करे इन जो रीज़न इहो ॾींदुसि, तालीम ते इस्तेमालु थिए हा। जेके गवर्नमेंट जा स्कूल आहिनि उन्हनि खे जेको आहे सो एॾो सुठो बणाइजे हा जो कंहिं बि प्राइवेट माण्हू खे ज़रूरत न थिए हा पंहिंजी प्राइवेट स्कूल खोलिया जिन जी तालीम एतिरी तमामु ज़बरदस्त। इहो मां सॼो जेको तक़रीबन उन ते ख़र्चु कयां हा। मां जॾहिं तालीम हुजे हा, इंसान खे शऊर हुजे हा, तॾहिं हू पंहिंजे मुल्क खे संभाले हले हा। असां वटि कंहिं वटि बि शऊर कोन्हे को। तबक़ाती जेको तालीमी सिस्टम जे लाइ अली गुल चई रहियो आहे त असां वटि प्राइवेट स्कूल आहिनि। जेॾो वॾो माण्हू आहे उनजो ॿारु ओॾे वॾे स्कूल में थो पढ़े, जेॾो मिडिल क्लास आहे उनजो ॿारु ओॾे स्कूल में थो पढ़े, जेको लोअर क्लास आहे उन ॿार जे लाइ त सफ़ा ॼण स्कूल ई कोन्हे को। इन जे करे असां विराइजी था वञूं ऐं तबक़ाती सिस्टम तालीम जो ख़तमु कंदो अली गुल मल्लाह। तमामु ज़बरदस्त जवाबु आहे ऐं बजट जो सॼो हिसो उन ते ख़र्चु कंदो। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे, माण्हू सोचींदो अली गुल हिकिड़ी ॻाल्हि आहे, पर जॾहिं उहे इख़्तियार मिलंदा आहिनि त पोइ माण्हू बेवस हूंदो आहे। जहिड़ी कैफ़ियत हुजे हा त पोइ इन विच में छा करे हा, जेकॾहिं इहे कमु न करे सघे हा त पोइ अली गुल छा करे हा? पोइ इस्तीफ़ा ॾेई हलियो वञा। इस्तीफ़ा ॾेई हलियो वञे हा। छो जो जेके सुठा मुल्क आहिनि, जेके शऊर वारा मुल्क आहिनि, उन्हनि जा वज़ीर आज़म अॼु बि ईअं था कनि, इस्तीफ़ा ॾेई हलिया वेंदा आहिनि। छो जो उनजी वसु न हलंदो आहे जॾहिं त इस्तीफ़ा ॾेई हलिया वेंदा। वज़ीर आज़म सिफ़ारिश कंदो आहे आर्मी चीफ जे लाइ, मतिलबु उहो उनजो नालो खणंदो आहे त हीउ मूंखे खपे। आर्टिस्ट बिरादरी में अहिड़ो कहिड़ो आर्टिस्ट आहे जंहिंजे लाइ अली गुल मल्लाह सिफ़ारिश करे त मां वज़ीर आज़म आहियां त चीफ ऑफ आर्मी स्टाफ ई हुजे? हक़ीक़त आहे जो मां गुलाब चंद साहिबु गुज़ारे उनजो नालो ज़रूरु खणा हा, पर हिन वक़्तु जेकॾहिं ज़िंदा आहे त मुनीर पठान जेको आहे उनखे चीफ ऑफ आर्मी इहो हुजे। सख़्तु माण्हू कानून जी तव्हां ॻाल्हि कई त कानून ते तव्हां सख़्तु करायो आहे। छो त तव्हांजो जेको पहिरियों सुवालु हुयो त मां मुल्क जी बहितरी जे लाइ, त तव्हां पहिरें सुवाल जे जवाब में इहो चयो आहे त असां वटि कानून तमामु कमज़ोर आहे ऐं मां कानून खे सख़्तु कयां। उन कानून जो वज़ीर स्पेशली सिंध में तव्हां कंहिंखे कयो आहे जो ईअं लॻे त माना हा यार हाणे कानून माना ईअं सिधो थी वियो आहे, हाणे कानून जो वज़ीर अची वियो आहे? सलाहुद्दीन तुने साहिब कयां। सलाहुद्दीन तुने साहिब कानून जो वज़ीर कयो? बिल्कुलु। ऐं तव्हां सम्झो था त सलाहुद्दीन तुने साहिब वाक़ई कानून ते कंट्रोल करे? बिल्कुलु बिल्कुलु, उनखे ख़्यालु हूंदो आहे, ॻणती हूंदी आहे। बिल्कुलु, इहा ॻाल्हि मां बि इन जी सिफ़ारिश कंदुसि त वाक़ई उन्हनि में इहो पोटेंशियल आहे ऐं हू इन सिस्टम ते कॾहिं कॾहिं ॾेखारींदा आहिनि त यार हीउ छा थी रहियो आहे। नंढी नंढी ॻाल्हियुनि ते बि हू नाराज़ थींदा आहिनि। बिल्कुलु, यार हीउ न हुअणु घुरिजे। तमामु ज़बरदस्त। नशरियात, असां वफ़ाक़ी इदारे में मिनिस्टर हूंदो आहे जेको पूरे नशरियात खे संभालींदो आहे, त अली गुल मल्लाह जी नज़र में कहिड़ो आर्टिस्ट जेको नशरियाती मिनिस्टर हुजे? नशरियात मिनिस्टर ते नाज़ साहिब खे मां करायां। नाज़ साहिब भला हिन प्रोग्राम जे थ्रू पंहिंजा कम वम बि कराईंदा छा? उहो बि गणती वारो माण्हू आहे। असां आर्टिस्टनि जी ॻाल्हि था कयूं। आर्टिस्ट जी, आर्टिस्ट अदाकारनि में जेको नशरियात जो हे त ॾंडी हणी विधव था न, फनूल लतीफ़ जो तालुक आहे न, उन हिसाब सां ईअं चवंदासीं कम कंदो को फाथल आहे को मसइलो आहे त ईअं ई कराईंदासीं। मसइलो थोरी हाली को साईं नासर साहिब यार जो को मामलो आहे अलाए छा जी। नशरियात मां वरी न्यूज़ जा माण्हू आहिनि, मां चयो नशरियात भलो संभालींदा पंहिंजे जेके अदाकारनि आर्टिस्ट मतिलबु एंटरटेनमेंट जा माण्हू, पोइ सिंगर हुजे। हा, एंटरटेनमेंट सिंगर बि अची थो वञे न। नशरियात जेकॾहिं कजे हा त पोइ शमन मीराली कयूं आहे। शमन मीराली साहिब नशरियात जे मिनिस्टर हुजे। चिकिंजर ते केटी बंदर ते तर नंगर दे। ज़बरदस्त। पूरी दुनिया सकाफ़त सां क़ौमूं सुञाती वेंदियूं आहिनि पूरी दुनिया जूं। असां वटि बि कल्चर डिपार्टमेंट जा मिनिस्टर तव्हांजी नज़रुनि में गुज़रंदा रहिया आहिनि। अली गुल मल्लाह जेकॾहिं वज़ीर आज़म हुजा त पंहिंजे दौरे हुकूमत में सकाफ़त खाते जो वज़ीर कंहिंखे करे आहे?
सोराब सुमरई के यहाँ। सकाफ़त खाते जी हाँ। तव्हां सम्झो था त सकाफ़त खाते जो वज़ीर उहो बहितर वज़ारत संभाले सघे थो। हालांकि ॾियां त हुनखे को रिश्वत वारो खातो आहे, पर इन इलाही जो ई एम ए जर्नलिज़म थियल आहे, हुनजी काथे कमाणियासीं भला। त पोइ उन में तव्हां वज़ारत छो था ॾियोसि, किथे कराए छॾियोसि, को पीआरओ वीआरओ कराए छॾियोसि। न हुनजो शौक़ु त खिलारे खींचो आहे। तव्हांजी काबीना में अलीगुल मलाह जेकॾहिं वज़ीर आज़म हुजे हा त अलीगुल मलाह जी काबीना में सभ खां वधीक अक्सरियत औरतुनि जी हुजे हा या मर्दनि जी हुजे हा? हक़ ॻाल्हि आहे। मर्दनि जी हुजे हा, मर्दनि जी हुजे हा। सभु हा मर्दनि जी हुजे हा। इन जे लाइ मर्दनि जी हुजे हा त असांजी दोस्ती यारी उन्हनि सां आहे। छो जो असां मतिलबु तव्हां वज़ीर आज़म हुजो आहे दोस्ती यारी हलायो आहे? न, उन में क़ाबिल ॾिसूं आहे माण्हू। हुननि मां क़ाबिल खणो। हा, औरतुनि जी बि हुजे हा, पर मर्दनि जी वधीक हुजे हा अक्सरियत। अच्छा, मर्दनि खे चूज़ करण जी वजह यारी बाशी या का ज़हानत आहे, क़ाबिलियत? न, ज़हानत बि आहे। मर्द जेको फ़ैसिलो थो करे उहो ताक़तवर फ़ैसिलो आहे, औरत जो फ़ैसिलो कमज़ोर बि थींदो आहे। अलीगुल कॾहिं कॾहिं माण्हुनि जूं पॉलिसियूं, हुकूमतुनि जूं पॉलिसियूं ठहंदियूं त आहिनि, पर पोइ वरी उहे सुठियूं साबित न थींदियूं आहिनि। अलीगुल मलाह जेकॾहिं वज़ीर आज़म हुजे ऐं उन जूं जेके पॉलिसियूं हुजनि हा उहे आवाम खे सम्झ में न अचनि हा, आवाम उन जे ख़िलाफ़ु रोडनि ते अचे हा, पोइ कॾहिं डी चौक ते या कॾहिं कहिड़े ॿिए चौक ते वॾे पैमाने जो धरणो लॻे आहे, 100-150 ॾींहंनि जो धरणो हुजे हा, त पोइ इन सिचुएशन में अलीगुल मलाह कीअं फेस करे हा? ॾिसो, हुनखे सम्झायूं हा। माण्हू तव्हां खां सॼी आवाम पाकिस्तान जी तव्हांजे ख़िलाफ़ थी बीह रहिया, तव्हां खां इस्तीफ़ा घुरनि हा, इस्तीफ़ा दे दो अलीगुल, तुम काम के नहीं हो, त पोइ अलीगुल छा करे हा? न, हुनजी ॾिसजे हा, सोचिजे हा हुनजो त उहे डिमांड छा आहे हुननि जी? हा, डिमांड छा आहे? डिमांड इस्तीफ़ा आहे। डिमांड इस्तीफ़ा आहे, त पर छाजे करे आहे? तव्हांजी पॉलिसियूं सही न आहिनि, मुल्क ॾेवालो जो शिकार थी वियो आहे, मुल्क हले कोन थो, मुल्क बीहजी वियो आहे, कंहिं बि हवाले सां तव्हांजी का बि पॉलिसी असांखे रिलीफ न ॾिनो आहे, इहा ई उन्हनि जी डिमांड आहे त तव्हां इस्तीफ़ा ॾियो। इस्तीफ़ा ॾियूं हा तकड़ में, छो जो मुल्क जो नुक़सानु न कयूं आहे असां, इस्तीफ़ा ॾियूं हा। ॾेई छॾियो आहे? हा बिल्कुलु, त तकड़ में हलिया वञूं हा ताकी नुक़सानु न थिए ॿियनि माण्हुनि जो, मुल्क जो नुक़सानु न थिए। ज़ाहिर आहे माली जानी नुक़सानु थींदो आहे, इन लाइ मां इस्तीफ़ा ॾेई हली वञा हा। मुंहिंजे हिन प्रोग्राम में ही पहिरियों माण्हू आहे जंहिं इहो जवाबु ॾिनो आहे त मां इस्तीफ़ा ॾेई हली वञा, न त तक़रीबन चवंदा आहिनि त मां फेस कयां, हीअं कयां, हूअं कयां। सो ही इस्तीफ़ा वारी हिन दोस्त ॻाल्हि कई आहे। दुश्मन हमला बि कंदो आहे अलीगुल वज़ीर आज़म हुजे हा, दुश्मन हमला करे हा, कॾहिं कहिड़े पासे खां हमिलो थिया, कॾहिं कहिड़े पासे खां हमिलो थिया, त पोइ इन सिचुएशन में जंग करे अलीगुल मलाह? मतिलबु तव्हां बि जंग कयो आहे? बिल्कुलु विड़ो आहे? बिल्कुलु विड़ो आहे। कहिड़ो आर्टिस्ट अहिड़ो तव्हांजी नज़र में आहे त तव्हां जॾहिं 24 अगस्त ते वॾे पैमाने जो को शो प्रोग्राम कयो आहे त उन आर्टिस्ट खे क़ौमी गीत पूरे मुल्क जी सलामती लाइ ॻाइण लाइ चयो आहे त ही आर्टिस्ट हुजे जेको ॻाए? अहमद मुग़ल। अहमद मुग़ल? हा, अहमद मुग़ल खां ॻाल्हायो आहे गीत? छो जो क़ौमी गीतनि ते हुनजी घणी गिरफ़्त आहे। फाइनेंस जेको बजट, तव्हां सॼी फाइनेंस जो वज़ीर केरु हुजे हा? फाइनेंस जो को वज़ीराणी रखूं आहे। वज़ीर? हा, हिते पैसे ते माई बीहारियो आहे? माई जेकी आहे का माई रखूं आहे। का माई रखो आहे, तमामु ज़बरदस्त। अलीगुल मलाह वज़ीर आज़म, माफ़ु कजो एतिरो ई असां ॾेई सघूं था टाइम तव्हांखे। तव्हां ॾाढो सुठा जवाब ॾिना। अलीगुल मलाह वज़ीर आज़म जी कुर्सी ते वेठो हुजे, कॾहिं पब्लिक पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ु रोडनि ते अचनि हा त अलीगुल मलाह इस्तीफ़ा ॾे हा। अलीगुल मलाह असां सां गॾु आहे नाज़रीन, काॾे बि न वञिजो। उन खां पोइ औरत जी कुर्सी ते वेहंदो अलीगुल मलाह। औरत जी कुर्सी ते वेहण खां पोइ असां उन्हनि खां पुछंदासीं खोड़ सारा सवाल। काॾे बि न वञिजो, मूंसां गॾु ई रहिजो। वेलकम बैक। केरु वेंदो कुर्सी ते प्रोग्राम में अव्हांखे हैदर क़ादरी भलीकार चवे थो। अॼु असांजे प्रोग्राम में महिमान आहे अलीगुल मलाह, जेको वज़ीर आज़म जी कुर्सी ते वेही हुन तमामु ख़ूबसूरत जवाब ॾिना आहिनि। पंहिंजी नज़रियाती सोच जेका आहे हुननि असांजे हिन प्रोग्राम जे तवसुस सां अव्हां ताईं पहुचाई आहे। सो हिन वक़्तु असां अलीगुल मलाह खे वज़ीर आज़म जी कुर्सी तां खणी करे इलाज कंदासीं साईं खे त औरत जी कुर्सी ते अची वियनि। साईं हा ॿियो साईं, एतिरनि पैसनि में एतिरो ई मज़ो हूंदो आहे। अचो साईं। न वाह, ग़रीब माण्हू खे माराईंदे छा हिन कुर्सी ते विहारे। अचो साईं।
ऐं हिते ॾाढो सुठो लॻंदो अली गुल मला अॼु औरत जी कुर्सी ते वेठो आहे। हालांकि तव्हांखे मर्द जी कुर्सी ते विहारणो हुयो असांखे, छो त तव्हां हूअं ई मासी चपरा आहियो। मासी चपरा खे मां मर्द जी कुर्सी ते विहारियां, पर हिन प्रोग्राम जो फॉर्मेट आहे त असां मर्द खे औरत जी कुर्सी ते विहारींदा आहियूं, औरत खे मर्द जी कुर्सी ते विहारींदा आहियूं। त अली गुल मलाह जेकॾहिं औरत हुजे हा त हुनजो नालो छा हुजे हा? नालो हाणे ज़ाहिर मेटाणी जी मासा त सोटुनि जा या भेण जा नाला हूंदा कट ते, त मुंहिंजो नालो हसीना हुजे हा। हसीना हुजे? हा, कट ते हुजे हा। कट ते नालो हुजे हा। हसीना। हसीना मीडिया इंडस्ट्री में अहिड़ो कहिड़ो मर्द आहे जंहिं ते हसीना आशिक़ हुजे हा? वाह जो ही काको आहे, इहो सजाद सुहागल आहे। ॾाढो चिकनो आहे, चिकनो आहे। जेकॾहिं अली गुल मलाह औरत हुजे हा त औरतुनि में बेस्ट फ्रेंड कहिड़ी हुजे हा अली गुल मलाह जी आर्टिस्टनि मां? बेस्ट फ्रेंड मुंहिंजी जेकी आहे रिहाना तबस्सुम हुजे हा। रिहाना तबस्सुम सहेली हुजे हा। ऐं पंहिंजो हाणे वरी जेकॾहिं मारवी चना सां लॻे हा? मारवी चना सां बि हाणे वरी नीलम एल्फ हुजे हा मुंहिंजी बेस्ट फ्रेंड नीलम एल्फ हुजे हा? हा, हाणे वरी जेकॾहिं हुजे हा उहा नीलम एल्फ हुजे हा। जी हा। शादी तव्हां लव मैरिज कयो हा या अरेंज मैरिज कयो हा जेकॾहिं औरत हुजे हा? सची मतिलबु वॾो किनो कयां ॿ टे तलाकूं थियंदा उन खां पोइ लव मैरिज कयां। मतिलबु पहिरियों अरेंज मैरिज करे, हा, अरेंज मैरिजिस करे तव्हां तलाकूं ॿियनि जूं बि करायो आहे, रुॻो पंहिंजी न, तव्हां खोड़ सतरनि जूं तलाकूं करायो आहे। छो त जॾहिं तव्हांजो मासी चपरा में गेटअप ॾिसंदा आहियूं न त यकीन कर की मूंखे तलाक यादि ईंदी आहे तव्हांखे ॾिसंदा। त लव मैरिज बि कयो आहे, अरेंज मैरिज बि कयो आहे, ॿ टे शादियूं कयो आहे, वॾो किन कयो आहे बिल्कुलु तव्हांजे। बिल्कुलु। हाउस वाइफ हुजो आहे या ॿाहिरि कमकार करण वारी हुजो आहे? न, ॿाहिरि कमु कर, मां हाउस वाइफ थी नथी सघां। अच्छा, कमकार में कहिड़े कम खे वधीक तरजीह ॾियो आहे? ज़ाहिर जी जरासी में थी अदाकारी वारा ई हुजनि हा। इहे हुजनि हा? त ज़ाहिर एक्टर ई हुजां हा। अलाए छो मूंखे ईअं थो लॻे त घर में थां पोचो कयो आहे। न, इहो सोची न भॼी वञा, उन खां तलाकूं वठी आई आहे, तलाकूं वठी पोइ आई आहे। कहिड़ो कमु करे हा अली गुल मला जेकॾहिं औरत हुजे हा जेके हिन वक़्तु औरतूं न पियूं कनि? और तूं मां मुड़ुस जी इज़त कयां ॾाढी। मुड़ुस जी इज़त कयां वधि वधि। औरतूं असांजूं अदियूं भेनरूं ॿुधो, मतिलबु हे तव्हांजी गिला थी हले। अली गुल मला थो चए त जेकॾहिं मां औरत हुजां त मुड़ुस जी इज़त कयां, यानी की इज़त न आहे मर्दनि जी, घटि में घटि अली गुल ई त न आहे। मज़हबी औरत हुजे अली गुल मला या मग़रबी औरत हुजे? न, मां मग़रबी हुजां। मग़रबी हुजे? छा पाइणु पसंदि करे हा? मुंहिंजो मुक़ाबिलो हुजे नीलम पाए था न, नीलम एल्फ सां हुजे हा मुक़ाबिलो। हू जेका पया मां उते डबल थी पया। अच्छा, नीलम एल्फ सां तव्हांजो मुक़ाबिलो हुजे हा? मतिलबु नीलम जेका बि ड्रेस करे तव्हां आर्टिस्ट ईअं हुजणु खपे, अदाकारा ईअं हुजणु खपे। बाक़ी हाणे अच्छा ज़ाहिर आहे हिते त बुरको त न पाए अचबो। नीलम एल्फ जी तव्हां मतिलबु बराबरी कयो आहे या हुन खां मथे वञो हा? थोरो मथे ड्रेसिंग में थोरो मथे वञो, थोरो मथे वञो हा? जेकॾहिं हुनजी थोरो मथे छा मतिलबु आहे? न अचो आहे छा पाए? मतिलबु कुझु न कुझु त पाइजे हा। रध पचा अली गुल मला जेकॾहिं औरत हुजे पाण करे हा या न? ज़ाहिर इंडस्ट्री में हुजां त पोइ ज़ाहिर ॿियो को करे हा। ॿियो को करे हा, या मुड़ुसु अहिड़ो लुसी रखा जेको तव्हां छा मतिलबु आहे सुराब सां शादी कयो आहे? अली गुल मला जेकॾहिं औरत हुजे हा त हुनजो पसंदीदा गुलकार केरु हुजे? पसंदीदा गुलकार सिंधी में जेकॾहिं त हिन दौर जे हिसाब सां मुमताज़ मौलाई हुजे हा। ऐं ॿाहिरि जेकॾहिं कंदो बॉलीवुड हॉलीवुड में त पोइ यो हानी हुजे हा। यो हानी जो को गानो भला त अली गुल मला जेकॾहिं औरत हुजे त ॿुधाए? इहो कहिड़ो हाणे विसरी विया पानी इहो कहिड़ो पानी मूंखे ख़बर ई न थिए न उन नालो गानो ई नथो अचेसि। बिलू बिलू पानी पानी तमामु ज़बरदस्त। औरत जेकॾहिं अली गुल मला हुजे हा शादीशुदा हुजे हा ऐं शादीशुदा खां पोइ
औरत प्रेगनेंट थींदी आहे ऐं वरी डिलीवरी जो वक़्तु हूंदो आहे, ॾाढो ॾुखियो वक़्तु हूंदो आहे उहो, ऐं काफ़ी तकलीफ़ मां औरत गुज़रंदी आहे। त डिलीवरी नॉर्मल कराइणु पसंदि करे हा या सीज़र कराए? नॉर्मल कई आहे। नॉर्मल कयो? हा, सही सही ॿुधाया हैदर भाई। सही ॿुधाए। त हाणे वरी थोरी औरत में सीरियस बि थिया थी। हा त डिलीवरी वारी जेकी माई आहे न उहो सम्झो त अधु हुनजी ज़िंदगी ख़तमु थी वञे। ॾिठो आहे जेको ॾर खे, जेके नॉर्मल पाण जेके अंग्रेज़ जन असांजे सीज़र आंदी आहे उहे पाण अॼु बि मायुनि जो नॉर्मल पिया डिलीवरी कराइनि। नॉर्मल डिलीवरी माई वॾी फिट हूंदी आहे। सही। छो असांजी जेके अमड़ियूं गुज़रियूं उहे पुड़प ताईं कमु कंदियूं रहियूं, हुन में चुस्ती हुई, ताक़त हुई। अॼोकियूं नौजवान छोकिरियूं आहिनि ॿिनि सीज़र खां पोइ जो या त हिन खपाइजे या गोली हणिजे, माना एॾी उहो कैफ़ियत थी वई आहे हुन सां। माना चेल में सूरु रहंदो, जिस्मानी थोल, सॼो कुझु माना जेको ॾिसूं था असां कैफ़ियत। छो जो मां डॉक्टर जो बि हिकिड़ो किरदारु कयो माई जो, त माना हुन में इहे सभु कैफ़ियतूं ॿुधायूं, रिसर्च करे मां इहो किरदारु कयो। त औरत जेकी आहे डिलीवरी में जेको डॉक्टर असांजी औरत जो वॾो नुक़सानु कयो आहे, मेडिकल ख़ासि करे। मेडिकल ख़ासि करे औरत हुजे हा जेकॾहिं अलीगुल मला ऐं हसीना हुजे हा, हसीना नालो हुजे सा, त छा जेकॾहिं मर्द हुनखे प्रपोज़ कनि हा त तव्हां मूंखे ॾाढा सुठा था लॻो, तव्हां ॾाढी प्यारी आहियो, तव्हां खां सवाइ मां मरी वेंदुसि, त पोइ उन्हनि खे तव्हां कीअं फेस कयो आहे? मां सम्झी वञा त ठरक करे थो। ठरक करे थो त उन्हनि खे रिप्लाए छा ॾियो आहे? तव्हां उन्हनि खे नॉर्मली रिप्लाए ॾियो आहे या नॉर्मली दड़का वड़का ॾियो आहे, पीउ खे ॿुधायो आहे, भाउ खे ॿुधायो आहे मूंखे छेड़े थो? न इहो न कया, मूंखे ख़बर आहे त इहे कंदा रहंदा आहिनि। मतिलबु तव्हां एतिराज़ु न कयो आहे? एतिरा न कयो, कर ठीकु आहे हलो। ऐं जेकॾहिं कोई तव्हांखे अलीगुल मला औरत वञे थी रस्ते सां कंहिं शॉपिंग करणु वञे थी ऐं जेकॾहिं कोई तव्हांखे हथ खां वठे हा त मूंसां गॾु वेह, हिन सिचुएशन में सच ॿुधाइजो अलीगुल कहिड़ी कैफ़ियत हुजे हा? मज़ो अचे हा? हाली माण्हू ॾिसिजे माण्हू कहिड़े वरितो आहे, माण्हू चङड़ो आहे त सबर कजे हा। फर्ज़ कयो जेकॾहिं आहे शेर दिल गाए जहिड़ो पखी जहिड़ो त ॿ मुछड़ा लाहे वठे, इहो माण्हू ते डिपेंड थो करे। औरत बि माण्हू ते डिपेंड कंदी आहे, कंहिं वरितो चङड़ो आहे त डरी थींदी। अहिड़ो कहिड़ो आर्टिस्ट आहे जेकॾहिं अलीगुल मला औरत हुजे हा त अलीगुल चया त न इहो मुंहिंजे वेझो न वेह, मूंसां न वेह? तक़रीबन भला आहिनि, वणंदा आहिनि तक़रीबन। मतिलबु हूअं मुनाफ़क़त खां अलावा माना कहिड़ो ॿुधाए भला आहिनि सभु, किना बि सभु भला इन पास कर हिकिड़ो हे न हुजे मुंहिंजे भरिसां न वेह, भरिसां न वेह, भरिसां न वेह। हा जो यार सभु भला आहे, छॾे थो हुनखे छॾे अॻिते हल। अलीगुल मला जेकॾहिं औरत हुजे हा त सोन पाइणु पसंदि करे हा? हा सोन केतिरो पाए हा? हा सोन पाइजे हा नॉर्मली। जेके वालियूं थियूं हिते जेके फुली बुली नथली जो शौक़ु ॾाढो आहे, जपरा में मां पाईंदो आहियां। पहिरियों ॿार जेकॾहिं अलीगुल मला खे थिए हा, औरत हुजे हा त नालो छा रखेसि हा? जेकॾहिं छोकिरी थिएसि हा? छोकिरी थिए हा, छोकिरी थिए हा त मरियम नालो रखांसि हा, पुटु थिया त इब्राहिम। इब्राहिम नालो रखोसि हा? इहो शौक़ु हुयो मूंखे। ऐं पहिरीं ख़्वाहिश कहिड़ी हुजे हा अलीगुल मला खे जेकॾहिं औरत हुजे हा त कहिड़ो ॿारु थिए? धीउ थिए, पुटु थिए, मरियम या इब्राहिम? औरत चाहींदी आहे त पुटु थिए त जीअं मर्द खे वणे ज़ाल। हा हिन जे लाइ ख़्वाहिश हुजे हा पुटु थिए, न्याणी आई बि जी बिस्मिल्लाह, न्याणी आई बि जी बिस्मिल्लाह। हिन कुर्सी ते वेही करे अलीगुल मला असांजे प्रोग्राम जे तवसुस सां औरतुनि जे लाइ छा पैगाम ॾींदो? औरत जेकी आहे हिकिड़ी अज़ीम आहे। हीअ त हाणे असां प्रोग्राम में आहियूं, जेको फॉर्मेट आहे, औरत हिकिड़ी अहिड़ी अज़ीम हस्ती आहे जो हिकिड़ी औरत जो ज़िक्र आयो आहे क़ुर में, उहा अज़ीम औरत बीबी मरियम जो। उन लाइ हर औरत जेकी आहे न उहा वॾी इज़त वारी आहे। इन खां मां पंहिंजी धीअ जो नालो बि मरियम रखियो आहे। औरतूं ॾाढियूं अज़ीम आहिनि, छो जो अमड़ खे ॾिसूं था, भेण खे ॾिसूं था, पंहिंजी घरवारीअ खे, न्याणियुनि खे ॾिसूं था। औरत जो बचो पेर धोई पीजनि न त बि घटि आहे, छो जो अलाह साईं बि जेको चयो आहे न त औरत मां तव्हां सां एतिरो प्यारु कयां थो जो 70 गुना माउ खां वधीक। माउ जो मिसाल न थो, पीउ जो न थो। इन लाइ औरत मुंहिंजे लाइ अज़ीम आहे।
मां हुनजो वॾो एतिराम तमामु ज़बरदस्त बहितरीनु सोच ऐं वाक़ई प्रोग्राम जे फॉर्मेट सां अलीगुल हूअं ई बि ॾाढो सुठी सोच रखण वारो माण्हू आहे, तमामु बहितरीनु इंसानु आहे, तमामु लवर आहे। सो नाज़रीन, हिते ब्रेक जो वक़्तु आहे। ब्रेक खां पोइ असां मोटींदासीं अलीगुल खे पंहिंजी जेका असुलु अलीगुल जी हैसियत आहे, अलीगुल मलाह, ऐं उहा तमामु वॾी हैसियत आहे, उन हैसियत में असां उनखे खणी ईंदासीं। काॾे बि न वञिजो, मूंसां गॾु ई रहिजो। केरु वेंदो कुर्सी प्रोग्राम में अव्हां खे हैदर क़ादरी हिकु दफ़ो ॿीहर भली कार चयो त अॼु असां वटि महिमान आहे अलीगुल मलाह, जेको वज़ीर आज़म जी कुर्सी तव्हां उथी औरत जी कुर्सी ते आया, औरत जी कुर्सी ते अची हिन वक़्तु अलीगुल मलाह जी कुर्सी ते ईंदा। सो अलीगुल भाउ, ॾाढो तव्हां मज़ो वरितो औरत जी ऐं सच ॿुधायो इहा फीलिंग्स कीअं हुई? तमामु बहितरीनु। मूंखे ईअं लॻे पियो न ब्रेक में बि तव्हां न उथियो ऐं तव्हांजी थोरो ईअं हथ जो कोन्हे हिननि जो ईअं थोरो ईअं ई कुदरत थी त मेकअप कंदो त पोइ फीलिंग थी वेंदी आहे ओड़ी। जी प्लीज़ अलीगुल मलाह जी कुर्सी ते ख़ुशि हुजो, रिलैक्स करे छॾियो। कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे अलीगुल मलाह में जो अलीगुल मलाह सां माण्हू एतिरो प्यारु कंदा आहिनि ऐं अलीगुल मलाह खे एतिरो भाईंदा आहिनि ऐं उनजा एतिरा मदाह आहिनि? हैदर भाउ, हक़ीक़त इहा अथई त असां वॾे ॾुखनि जा आयल आहियूं। माना प्यार जी तलाश हिन वक़्तु बि जारी आहे, मोहबत जी, प्यार जी, शफ़क़त जी। जीअं हुसैन शेख असां यार चवंदो त असां उहे माण्हू आहियूं, केरु असांखे प्यार मुंहिंजा मथे ते हथु घुमाईंदो असांजा ॻोड़ा निकिरी वेंदा। हक़ीक़त अथई। असां अॼु बि प्यार जी तलाश हूंदी आहे, मोहबत जी तलाश हूंदी आहे अॼु बि। अलीगुल सीनियर थियण सां हीउ सुवालु मां चाहींदुसि त मतिलबु हिन जो जवाबु अलीगुल मां हिकिड़ो बहितरीनु जवाबु वठणु चाहींदुसि। सीनियर थियण सां सलाहियतुनि में इज़ाफ़ो थो थिए या सलाहियतूं अञा घटिजंदियूं थी वञनि? मूं त इहो ॾिठो आहे त इज़ाफ़ो थिए थो, ॾाढो इज़ाफ़ो थो थिए। हा, सलाहियतुनि में इज़ाफ़ो थिए थो, छो जो तव्हांखे नवां नवां माण्हू मिलनि था जेके, उन सां तव्हां मेच्योर बि थी था वञो, तव्हांजे कम में मेच्योरिटी अचे थी। मेच्योरिटी अचे। जॾहिं तव्हां ॿियो कमु ॾिसो था, नए माण्हू जो कमु, उहो तव्हांखे अजीब लॻे थो, छो तव्हां असली इहे ज़िंदगी गुज़ारी आहे, सॼो कमु करे आया आहियो, तव्हांखे पोयों कमु बि ॾाढो तव्हांजो हसीन रहियो आहे, ऐं पोइ कोशिशि कंदो त हाणे बि हिन कम खे हसीन कजे ऐं ॾाढो सुठो। केतिरो टाइम थियो अलीगुल मलाह हिन फील्ड में? मुंहिंजी त साईं सम्झो त ज़िंदगी गुज़री आहे हिन फील्ड में। माना मुंहिंजी हाणे 47 साल उमिरि हूंदी, जंहिंमें 14 सालनि जी उमिरि में मां शुरूआति कई आहे हिन कम जी। तव्हांखे पाण खे यादि आहे जॾहिं स्टेज ड्रामो तव्हां ॾिसणु आया हो, तव्हां चयो हीअं बि एक्टिंग थींदी आहे छा? ओॾी महिल स्पीड हुई एक्टिंग। हा, माना इहो तव्हांजी जेका एनर्जी 99 जी ॻाल्हि कंदा हूंदो या 90 जी। हा न साईं, छा हाणे 97 मां थी सघे थो, तव्हां त 89 90 खां कमु कंदा हुआ। जी जी हा। फील्ड में अचण जो जेको कारण मतिलबु हिकिड़ो पंहिंजो शौक़ु हुयो, अंदरि में महसूसु थींदो आहे कंहिं कंहिं माण्हुनि में त यार मां हिन फील्ड में वञा? साईं, मूंखे बचपन खां इहो शौक़ु हुयो। असां हिकिड़े अहिड़े ॻोठ में वेठा हुआसीं जिथे माना बिजली बि कोन हुई, कुझु बि न। मां सखर मूं अख़बारूं वठी ईंदो हुउमि, अख़बार जहां हुन दौर में ईंदी हुई, ऐं ॿियो निगार अख़बार ईंदी हुई लाहौर मां, 15-15 ॾींहं ते ईंदी हुई। पोइ मां उहे हुनखे चई वेंदो हुउमि, स्टॉल वारे खे, सखर घंटाघर ते स्टॉल हूंदो, पोइ मां हुते फिल्म ॾिसी करे पोइ खणी वेंदो हुउमि। पोइ उन्हनि जा मां पेंटिंग कंदो हुउमि, अदाकारनि जूं, सुल्तान रही, मुस्तफ़ा कुरैशी, नदीम ऐं मोहम्मद अली ऐं मुनवर ज़रीफ़, रंगीलो, वरी पेंटिंग कंदुसि मां। एॾो माना उन खां शौक़ु हुयो मूंखे। अच्छा, पंहिंजे सर्किल में जिथे तव्हां कमु करणु शुरू कयो, अलीगुल मलाह पंहिंजी अदाकारी जा जोर ॾेखारणु लॻो, त उन सर्किल में उन वक़्तु अलीगुल जे अॻियां कहिड़ा पहाड़ हुया अदाकार त हीअ अदाकार ताईं पहुचणो आहे उन सर्किल में? हा, मुंहिंजी उन सर्किल में मुंहिंजे माना मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी, उस्ताद महबूब कोलाची, एजाज़ कोलाची वारा, अब्बास गुल वारा, इहे ऑलरेडी हीरो ईंदा हुया। मां जे सर्किल में कंदुसि, मां पंहिंजे ॻुठ में कंदुसि, हीअ वरी तव्हां खां मथे काफ़ी तव्हां महसूसु कंदा? हा, उहो हीरो ईंदा आहिनि न, त मां चवंदुसि यार इन्हनि सां मां पोइ कमु कयां, इन्हनि सां। पोइ मुंहिंजो उस्तादु जेको आहे उहो बहितरीनु उस्ताद महबूब कोलाची, पोइ उन मूंखे उन्हनि सां कास्ट कयो ऐं माशाअल्लाह मुंहिंजी लेवल उहा ठही वई। अलीगुल मलाह जी जेका बैचलर लाइफ हुई ऐं हिन वक़्तु अलीगुल मलाह जी जेका शादीशुदा लाइफ आहे, उन में जेकॾहिं कंपेयर कजे त अलीगुल मलाह पाण खे बहितर किथे थो महसूसु करे, बैचलर लाइफ में या शादीशुदा? मां शादीशुदा लाइफ में बहितर थो कयां। मूं जेकी छो त वरी प्रोग्राम खां पोइ घर बि वञणो। हा, बैचलर लाइफ मां तव्हांखे ॿुधायां, मूं वटि
घणो कुझु हूंदे बि कुझु न हुयो। तॾहिं मां एक्टिंग बि कयां पियो या ॿ पिया अचनि पिया अहिड़ो प्रमोट कुझु बि न। अच्छा, इन करे त जवाबु नथा ॾियो त प्रोग्राम घर में बि हलंदो आहे ॾिसंदा? न न न सर, मां हक़ीक़त ॿुधायां, मां ॿुधायां थो इहो जो मूंखे जॾहिं मां निकाह कयो, शादी थी जॾहिं निकाह कयो, मूं वटि 1000 रुपयो निकाह जो बि न हुयो जेको मां मौलवी खे ॾियां। निकाह रजिस्टर वारो थियो, कराची में ई थियो। हुई त मुंहिंजी मम्मी जी धीअ, पर हुन रहंदा कराची में आहे। मुंहिंजो चाचो मुंहिंजो संसर थो हुयो, मुंहिंजो हुनखे चयो मूं वटि पैसा कोन 1000 रुपया ॾिजाए हिनखे। माना इहा कैफ़ियत हुई। हुन खां पोइ तव्हांजी ऐं पोइ वरी मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव थो, मुंहिंजी इहो हुन में अलाह साईं जी महिरबानी थो करे। कीअं त मां जॾहिं शादी जहिड़ी पार्टी रखीसीं न, पार्टी में तक़रीबन 14 माण्हू अहिड़ा आया। मुंहिंजी पार्टी में 4500 रुपया ख़र्चु हुयो। हिकु बिरयानी हुई, हिकिड़ो कोरमो हुयो, ॿियो नान हुया। पोइ फरीद कटपर जो भाउ हुयो, उहो उन बि मदद कई, दुकान में बोतलूं उहो खणी आयो, पाणी जूं ऐं कोल्ड ड्रिंक। ॿुधो सर, 14 माण्हू अहिड़ा आया हुआ पंहिंजी फील्ड जा, जिन मूंखे 1000 रुपयो उते ॾिनी ऐं मुंहिंजा 14000 थी विया, मूंखे 8000 उते बचत थी वई। सलाउद्दीन हो, सजा सुहागो पंहिंजो ॾाढी थी कंदो हुयो जेको दोस्त, उहो हुयो। मोहम्मद समी जो साहिबु हुयो ऐं वॾी लेवल जा। सोचो त हे त वॾो कारोबार आहे, 2-3 गजनि। हा, अहमद मेमन साहिबु आयो। अच्छा, पंहिंजे ॿारनि खे केतिरो टाइम ॾींदा आहियो? मुंहिंजो जेको बि टाइम बचंदो आहे, माना पंहिंजे कमकार खां ॿाहिरि आउटडोर हेॾे होॾे या पंहिंजे ऑफिस में जो कमकार कंदा आहियूं, उन खां पोइ मां सॼो घर में। और मां त महसूसु कयो आहे तव्हां टाइम ई न हूंदो आहे, पोइ न ॾींदा आहियो छा टाइम? टाइम जो जेको बचंदो आहे तव्हां तक़रीबन बिज़ी हूंदा आहियो। ऐं यार माफ़ु कजो, हिन प्रोग्राम में मूंखे तव्हां करे ॻाल्हाइणो थो पए, हा न? उहो मक़ाम हासिलु कयो अथव जेको मक़ाम अलीगुल सोचे करे हिन फील्ड में आयो हो? बिल्कुलु सर, मूंखे उहा अलाह सां एॾी इज़त ॾिनी आहे। मां ग़ुलाम आहियां पंहिंजे सिंधी माण्हुनि जो, जिन मूंखे प्यारु ॾिनो आहे, जेकी मोहबत ॾिनी आहे। मां हिकिड़ी तव्हांजी झलक ॾींदुसि। नदीम जो परस्तार हुउसि, स्पीड में ॿुधायां थो। नदीम जो परस्तार हुउसि, ग्रेज ते बीठुमि हुनजे करे, उन सां ख़्वाहिश मिलण जी हुई। लाहौर में उहो कुदरती कराची आयो, पीटी ते हिकिड़ो ड्रामो कयो, मूंखे एवॉर्ड मिलियो जेको नदीम जे हथां मिलियो। माना मूंखे सम्झ त सभु कुझु मिली वियो। वाह। अच्छा, घर वारी फील्ड सां ख़ुशि आहे? तव्हांजी फील्ड सां तमामु घणो ख़ुशि आहे, छो जो इनजे करे ई असांखे पज़ीराई मिली आहे ऐं जेकी असांजी ज़िंदगी में ख़ुशहाली आहे, हिन फील्ड जे करे ई आहे। शक कंदी आहे कंहिं औरतुनि सां जॾहिं तव्हां कमु कंदा आहियो? तमामु घणो शक कंदी आहे। तमामु घणो? हा, तमामु घणो शक कंदी आहे। हाणे बि कल्ह बि असांजी मुलाक़ात हुई। हिन तमामु घणे शक ते जेको तव्हां जेको तमामु ज़ोर ॾिनो न, तमामु घणो, मां थोरी झलक कल्ह 2 मिंट प्रोग्राम बंदि कजे, सूरत हो सही। कल्ह अहमद मुगल साहिबु हुयो ऐं ॿियो वकाल लेगारी साहिबु सां, सोहरा में बार सां मिलण वियासीं त मां कुदरती जेको घर में ख़ुशि थियो। अच्छा, ख़ुशि आहे, कंहिंसां मिली आयो आहे? अच्छा, ॾंद चिकड़ा खिले थो, कुझु चकर आहे। मां हेॾे मूं करे खिलां पियो। मां चयो यार हाणे हेॾे मूं करे खिलंदुमि, छो त अच्छा ख़ुशि आहे। ॾिस कहिड़नि माण्हू सां मिली आयो आहे। बिल्कुलु, भाभी खे बि चवंदासीं हिन प्रोग्राम जे थ्रू त भाभी अहिड़ी ॻाल्हि न आहे, असां सां गॾु हूंदो आहे। बाक़ी उहो तव्हां सही बि आहियो पंहिंजी जाइ ते। न वरी ॿुध, चए तूं औरतुनि जी एतिरी इज़त कंदो छो आहे? सोशल मीडिया जे कम खे, जेको तव्हां सोशल मीडिया ते कमु कंदा आहियो अलीगुल मलाह, उन कम खे, उन कम जी क्वालिटी खे कीअं था ॾिसो तव्हां? त छा उन कम जी का क्वालिटी कोन्हे? का क्वालिटी न, उन कम जी बिल्कुलु क्वालिटी न आहे। पर करणु इन जे लाइ मजबूरी आहे जो असांखे हिकिड़ो त फेम खपे, माण्हू इन शइ सां सुञाणनि था ऐं मोहबत ॾियनि था, प्यारु ॾियनि था। इन कम जी क्वालिटी कान्हे का। पोइ डिसक्वालिटी वारो कमु करण सां तव्हांजे मयार ते या तव्हांजे इमेज ते को असरु नथो पए? बिल्कुलु असरु पए थो। असांखे जेके पढ़ियल ॻलियल माण्हू आहिनि, जेके असांखे शौर वारा माण्हू आहिनि, उहे असांखे चवंदा आहिनि त अहिड़ो कमु कयो जंहिंसां तव्हां सलाह बि ॾेई सघो। ऐं असां तमामु घणो अहिड़ो कमु कयो आहे जंहिंमें असांजे पोइ हिते एॾा कम आहिनि, जंहिंमें हिन वक़्तु बि माण्हू असांजे उहे रिपीट वारा हलाईंदा आहिनि, जंहिंमें इस्लाही कमु आहिनि। ऐं कोशिशि कबी हाणे त असां इहो जेको थुक भुजे वारो कमु आहे, उनखे अटैक सुठो कमु आणिजे, जंहिंमें माण्हुनि खे मज़ो बि अचे, फेम बि मिलंदो रहे। इन जे लाइ मुंहिंजो हिकिड़ो किरदारु आहे जेको भले वारो लफ़्ज़। भले अंग्रेज़ी में येस जेको आहे, ॾाढो सुठो लफ़्ज़ आहे। नंढा ॿार बि चवंदा मज़ो थो अचे, बनस्बत थुक भुजे जे अगरि ॿारु सिखे त ॿार खे बि चवंदा मानी खाईंदे भले भले। हा, इहो मूंखे ॾाढो वणियो। तव्हांखे वणियो?
हिकिड़ो ॿियो सुवालु पुछां? भले जी भले भले अलीगुल मल्हा पाण केतिरा माण्हू केतिरा शागिर्द पैदा कया आहिनि? शागिर्द त थी था वञनि पंहिंजो पाण, खोड़ ईंदा आहिनि दोस्त, असां कंहिंखे बि न कंदा आहियूं त माना हुनखे हिकिड़ो दिलि हुनजी भंजे त उहो डिग्रेड कजे कंहिंखे। ॻाइण वारो बि हिकिड़ो हिसाब किताब रखे थो अलीगुल मल्हा। रिसेंटली अलीगुल मल्हा जो हिकिड़ो गानो ॿुधोसीं, त छा अलीगुल इन फ्यूचर ॻाईंदो बि? इहे बुख जा चक ॿुधो, मां बेसिकली इहो आहे जो ॻाईंदो आहियां। मां दरगाह जो तालिब आहियां जोग शरीफ़ जो, उते मां मुर्शिदनि साम्हूं ॻाईंदो आहियां। रियल जेके साज़ हूंदा आहिनि उहो मुर्शिदनि खे बि वणंदो आहे। मां जहिड़ो ई ॻाईंदो आहियां, हालांकि सुरीला फनकार वेठा हूंदा आहिनि, साईं शिव फ़क़ीर वारा, सुहिणे फ़क़ीर वारा, पर मां जॾहिं ॻाईंदो आहियां त मुर्शिद ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि। पोइ असां नच के यार मनाया थींदो आहे। पोइ उहो मूंखे उन महिल कैफ़ियत जेकी हूंदी आहे थारी मुंहिंजे मथां, उहो मज़ो ईंदो आहे मूंखे। बाक़ी हे मां ईअं शौक़िया ॻाईंदो आहियां। अलीगुल मल्हा खां अलावा अलीगुल मल्हा खे ॿिया कहिड़ा आर्टिस्ट हिन वक़्तु जेके करंटली कमु कनि था त सुठा लॻंदा आहिनि? हिन वक़्तु हक़ीक़त इहा त हैदराबाद, हाणे तव्हां त साम्हूं वेठा आहियो, मूंखे तव्हां क्लास जा लॻंदा। मां हिकु उर्दू फिल्म ठाही हुई, हुन में हीरो साहिबु ज़िद कई त मां पाण थींदुमि, मुंहिंजी ज़िंदगी ते हुई। मुंहिंजो इहो ख़्यालु हो त मां तव्हांखे खणां। ऐं उहे फ़हद मुस्तफ़ा साहिबु मूंखे ॾाढो वणंदो आहे, हमायूं सईद साहिबु आहे, तव्हां मूंखे ॾाढा वणंदा आहियो। एक्टिंग जे हवाले सां जेकी असांजी मैच्योर एक्टिंग जेके चइजे, उहो तव्हां में ॾाढो क्लास आहे। या अब्बास गुल साहिबु आहे, तव्हांखे मां अञा वधीक नंबर ॾींदुसि। तव्हां में वॾी एक्टिंग जी वॾी मैच्योरिटी आहे, तमामु वॾी। बाबा अलीगुल मल्हा असांखे लहकराए छॾी, असांखे पसंदि कंदो आहे। हेॾो स्टार जेके लखे माण्हू जंहिंजा मदाह हुजनि, उहो असांजे लाइ न इहे हर माण्हू जा लफ़्ज़ हूंदा, हर माण्हू जा हूंदा। थैंक यू सो मच अलीगुल। प्रोग्राम ख़बर न पई कीअं गुज़री वियो तव्हां सां गुफ़्तगू कंदे। सची ॻाल्हि आहे, मुंहिंजे लाइ प्रोग्राम न हो, हिकिड़ी पंहिंजे सुठे दोस्त, बहितरीन आर्टिस्ट, बहितरीन माण्हू सां कचहरी हुई, सो ख़बर न पई। वेंदे वेंदे आख़िरी बसि कुझु लफ़्ज़ जेके असां हिन प्रोग्राम जे थ्रू तव्हांखे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियो, ऐं उनखां पोइ असां वरी प्रोग्राम जी। त मां दोस्तनि खे इहो चवंदुमि, जेके नौजवान दोस्त आहिनि, उहे जंहिंखे बि पंहिंजी कारीगरी आहे, जंहिंखे बि पंहिंजो फ़न आहे, उहो पंहिंजो यूट्यूब चैनल खोले, पंहिंजो पेज खोले, ऐं ॿिए जो न खणे कमु। ॿिए जो कमु खणंदो त कापीराइट लॻंदो। हिन वक़्तु जेको रोज़गार जो ज़रियो आहे, जेकॾहिं तव्हां टैलेंटेड माण्हू आहियो, कहिड़ो बि कमु कयो था, यूट्यूब ते हलायो, पंहिंजा पेज खोलियो, उन जे ज़रिए तव्हां अर्निंग बि करे सघो था, पंहिंजी ज़िंदगी सुठी बि गुज़ारे सघो था, ऐं माण्हू तव्हांखे सुञाणींदा बि। थैंक यू सो मच नाज़रीन। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाइण ते अची चुको आहे। हैदर क़ादरी खे केरु वेंदो कुर्सी ते प्रोग्राम में ॾींदा इजाज़त। नेक्स्ट वीक वरी कंहिं मोतबर शख़्स सां गॾु हाज़िर थींदुसि। तेसिताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़।